नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां खबर ॾींदा हलूं त कराची में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिलेक्ट हुकूमत ज़िम्मेवारनि खां उठ पखी जीअं मुंहुं मिटी में विझी लिकाए छॾियो आहे। ताज़े मींहनि जे नतीजे में मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थियल जानी ऐं माली नुक़सान ते बिलाल भुट्टो ज़रदारी ॻणती जोगी इज़हार कंदे चयो त मींहुं सबबि सख़्त मुतासिर इलाइक़नि में रेस्क्यू ऑपरेशन कयो वञे, जॾहिं त आबादगार ऐं हारियुनि जे लाइ स्पेशल पैकेज जो ऐलान कयो वञे। बिलाल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त IMF जे इस्तक़बाल जे तयारियुनि में मसरूफ़ बिना नाले वज़ीर आज़म अवाम सां कूड़ो सूड़ो राब्तो रखण लाइ बि तयारु न आहे। इमरान ख़ान न्याज़ी खे त न दहशतगर्द जे हथां पंहिंजे प्यारनि खे विञाईंदड़नि जूं आहूं ॿुधण में थियूं अचनि ऐं न ई मींहं जे मुतासिरनि जूं दाहूं। लॻे थो त वज़ीर आज़म खे चयो वियो आहे त हू ग़रीबनि सां राब्ते में रहे त खेसि कर्ज़ न मिलंदो। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुख़ालिफ़ जे ख़िलाफ़ सुबुह ऐं शाम बाहि उगाछण में मसरूफ़ वज़ीरनि ते वातनि में मींहं मुतासिरनि सां हमदर्दी लाइ ॿ लफ़्ज़ नाहे ऐं सिलेक्ट हुकूमत पंहिंजे ज़िम्मेवारनि खां उठ पखी जीअं मुंहुं मिटी में विझी लिकाए छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़